छा थियो अथई? कुछ परेशान नज़र पियो अची। हाँ यार, महंगाई जे करे घर जी गाॾी हलाइण में ॾाढो परेशान आहियां। स्कूल में ॿारनि जो ख़र्च, घरनि जा ख़र्च, इन जे करे सोचियो अथमि त व्याज ते कुझु पैसा खणी मिड़ी घर जे गाॾे खे हलाइजे। इहा बि ख़बर अथमि त व्याज हराम आहे, पर यार मुंहिंजी मजबूरी आहे। यही तो मसलो आहे त व्याज न सिर्फ़ हराम आहे बल्कि घर जी बरकत ख़त्म करे थो छॾे। इहो व्याज माण्हू जे दिल जो सुकून ई ख़त्म करे छॾे थो। ॾिसो न, असांजे मज़हब में कारोबार ऐं उन ते जाइज़ मुनाफ़ो हलाल आहे, पर वधियल जेको बि उन जे मथां मुनाफ़ो आहे उहो बि असां वटि हराम आहे। पर जेकॾहिं व्याज वठणु, इहो त सिधो सिधो असां लाइ हराम आहे। व्याज जे करे दिल जो सुकून बि ख़त्म, घर जो सुकून बि ख़त्म, ऐं हक़ हलाल जे कमाई में दिल जो बि सुकून ऐं सॼे घर जो बि सुकून, ऐं उन सां गॾु घर में बरकत बि पवे थी। यार तुंहिंजे ॻाल्हियुनि में वज़न आहे, पर मूं वटि त को ॿियो रस्तो बि कोन्हे। भले रस्तो को बि न हुजे, पर अलाह साईं को न को रस्तो कढी ॾींदो आहे। तूं जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो बि व्याज में फासी वए न, त सम्झ त सॼी उमिरि लाइ इन धुॿण में तूं फासी वए। ख़ुदा जे वास्ते ज़िंदगीअ लाइ को बि हलाल रस्तो अख़्तियार कर। हाँ यार, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। हाणे मां हलाल रस्तो अख़्तियार कंदुसि। मां इन्हनि व्याजनि जे वर न चढ़ंदुसि। मां अलाह खे ॿाॾाईंदुसि, उहो ई मुंहिंजी मदद कंदो। वाह वाह, तुंहिंजो इहो फ़ैसिलो मूंखे भलो लॻो। इहो फ़ैसिलो न सिर्फ़ तुंहिंजे लाइ, तुंहिंजे ख़ानदान लाइ, पर सॼे समाज लाइ बहितर आहे। दोस्तो, हिन समाज में असां वटि अक्सर ईअं थींदो आहे त माण्हू पंहिंजे ख़र्चनि जी लिमिट वधाए छॾींदा आहिनि, हद वधाए छॾींदा आहिनि, ऐं उन ख़र्चनि खां पोइ माण्हू खे मजबूरन को न को ग़लति कमु करणो पवंदो आहे, किथां न किथां व्याज वठणो पवंदो आहे, ऐं उन व्याजनि में एतिरो त माण्हू घिरजी वेंदो आहे जो माण्हू जो दिली सुकून ख़त्म थींदो आहे, ज़हनी सुकून ख़त्म थी वेंदो आहे। ऐं असांखे, तव्हांखे, सभिनी खे ज़िंदगीअ लाइ सोचे सम्झी कदम खणणु घुरिजे। को बि अहिड़ो कदम न हुजे जेको माण्हू जो सुकून खसे, माण्हूअ जी ज़िंदगी बेचैन करे छॾे। जी हा दोस्तो, जेकॾहिं असांजो हीउ वीडियो तव्हांखे बहितर लॻो आहे त इनशाला लाइक कंदा ऐं बहितर खां बहितर असांजे लाइ कमेंट्स ॾींदा। वॾी महिरबानी।